वेलकम बैक। खबरों की बाकायदा शुरुआत हिन अहम खबर सकना से हेलीकॉप्टर हादसे में फोत थियल ईरान के सदर इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जी जनाज़े नमाज़ तेहरान में अदा कई वई, जंहिंमें आलमी अॻवाननि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़द समेत ईरान पहुतल। वज़ीर आज़म ईरान की आला क़यादत सां मुलाक़ातूं करे उज़रख़्वाही कई ऐं ईरान के सदर के लाडाणे ते ॾुख जो इज़हार कयो। हेलीकॉप्टर हादसे में फोत थियल ईरान के सदर इब्राहिम रईसी ऐं परॾेही वज़ीर हुसैन अमीर अब्दुल हयान ऐं संदन साथियुनि जी जनाज़े नमाज़ ईरान के गादी वारे शहर तोरान में अदा कई वई। परॾेही ख़ाबरू इदारे मूजिब ईरान के सदर इब्राहिम रईसी ऐं संदन साथियुनि जे मड़नि खे जहाज़ ज़रिए तब्रेज़ खां तोरान आंदो वियो। तोरान के हवाई अड्डे ते हेलीकॉप्टर हादसे में फोत थियल ईरान के सदर के गार्ड ऑफ ऑनर पेश कियो वियो। ईरान के सदर इब्राहिम रईसी के सुभाणे संदसि अबाणे शहर मशहद में हज़रत इमाम अली रज़ा के रोज़े के अहाते में दफ़न कियो वेंदो। हज़रत इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जी जनाज़े नमाज़ ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई पढ़ाई। जनाज़े नमाज़ में हज़ारे माण्हुनि शिरकत कई, जिनमें मुख़्तलिफ़ मुल्कनि जा अॻवान भी शामिल हुआ। हमास जो अॻवान इस्माइल हनिया बि इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जी जनाज़े नमाज़ में शिरकत कई। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ, परॾेही वज़ीर इसाक़ डार, घरू वज़ीर मोहसिन नक़वी, इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारण ऐं ॿियनि अॻवाननि ईरान के सदर इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जे लाॾाणे ते ताज़ियत लाइ ईरान पहुता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़द समेत ताज़ियत हाल पहुतो, जॾहिं त वज़ीर आज़म ईरान जी क़यादत सां धार मुलाक़ातूं कयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाकिस्तान की हुकूमत ऐं अवाम तरफ़ां ईरान के सदर के लाॾाणे ते क़यादत सां उज़रख़्वाही कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मरहूम ईरानी सदर, परॾेही वज़ीर ऐं संदन साथियुनि के भरपूर भेटा पेश कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई सां मुलाक़ात करे ताज़ियत जो इज़हार कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ईरानी सुप्रीम लीडर सां हुकूमत पाकिस्तानी अवाम तरफ़ा ईरानी सदर इब्राहिम रईसी, परॾेही वज़ीर ऐं ॿियनि अमलदारनि जी शहादत ते ताज़ियत कई। वज़ीर आज़म ईरानी सदर इब्राहिम रईसी, परॾेही वज़ीर हुसैन अमीरुल निहान समेत शहीद थियल ॿियनि अमलदारनि खे ख़राज अक़ीदत पेश कयो। उन दौरान परॾेही वज़ीर इसाक़ डार, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, इतलात वारो वफ़ाक़ी वज़ीर अता तारण बि वज़ीर आज़म सां गॾु हुआ। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ताइवान चीन जो अणटुट हिस्सो आहे। पाकिस्तान वन चाइना उसूल की पासदारी करे थो। चीन सां हर वक्त गॾु बीठल आहियूं, चीन के मफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदा रहंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जी चीन के ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू जो तफ़सील हिन रिपोर्ट में। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान वन चाइना उसूल की पासदारी करे थो ऐं सदाईं चीन सां गॾु बीठल रहंदो। चीन के सरकारी नशरियाती इदारे के इंटरव्यू ॾींदे सदर आसिफ अली ज़रदारी चीन पाकिस्तान के अवामी राब्तनि खे वधीक मज़बूत बणाइण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त माण्हुनि जी अच वञ खे सवलो बणाइण लाइ वधीक पॉलिसियुनि जी ज़रूरत आहे। वाज़े रहे त सदर आसिफ अली ज़रदारी ही इंटरव्यू पाकिस्तान ऐं चीन जे सफ़ारती तालुकात जे क़याम जी 73हीं सालगिरह जे मौक़े ते ॾिनो आहे। मार्च में ॿीहर सदर बणजण बाद आसिफ अली ज़रदारी जो परॾेही मीडिया खे ही पहिरियों इंटरव्यू आहे। पंहिंजे गुज़िरियल सदारती दौर में चीन जो 9 भेरा दौरो कंदड़ सदर आसिफ अली ज़रदारी चयो त एशिया जे अज़ीम अॻवान ऐं मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो क़ौम खे चीन ऐं ओभर तरफ़ तवजह ॾियण लाइ चयो हो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पॉलिसियुनि जो तसलसल चीन जी मुआशी कामयाबियुनि जो सबबु आहे। पाकिस्तान चीन जे तरक़ियाती अमल में वधीक शामिल थियण जी उमेद रखे थो। 11 वरह अॻु पाक चीन इक़्तिसादी राहदारी जी शुरूआत खां पोइ ग्वादर जे बंदरगाह ते तमामु घणा तरक़ियाती कम थिया आहिनि। ग्वादर बंदरगाह समूरी दुनिया मां सरमायाकारनि खे भलीकार चवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ताइवान जे आज़ादीअ खे हर सूरत में रद्द कंदे चयो त ताइवान चीन जो हिसो आहे, उन खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। पाकिस्तान वन चाइना वारे उसूल जी पासदारी करे थो। पाकिस्तान सदाईं चीन सां गॾु बीठल रहंदो ऐं चीन जे बुनियादी मफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदो रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त चीनी ज़बान खे पंहिंजे लाज़मी निसाब में शामिल करण के हवाले से पाकिस्तान वधीक स्कूलनि जी हिम्मत अफ़जाई कंदो रहंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर ताड़ चयो आहे त रेलवे खाते जी 68% बजट मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में लॻी वञे थी। रेलवे जी बाक़ी 20% बजट मां रेलवे जो ऑपरेशन हले थो। सेनेट के इजलास में खिताब कंदे कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर ताड़ चयो त पेंशन रेलवे लाइ सभ खां वॾो चैलेंज आहे। करप्शन ते कार्रवाई सबबि गुज़िरियल साल रेलवे ऑपरेशन्स मां तमामु वॾी आमदनी थी। रेलवे पंहिंजी आमदनी में इज़ाफ़ो कयो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त परवेज़ मुशर्रफ जे दौर में रॉयल पॉम समेत रेलवे जी क़ीमती ज़मीन जी ग़लत डील कई वई। हुकूमतूं कारोबार न कनि। ब्रिटिश रेलवेज़ पंहिंजो 90% कारोबार प्राइवेटाइज़ कयो आहे।
आज़म नज़ीर तारड़ चयो त रेलवे क़ौमी इदारो आहे, रेलवे जे ख़र्चनि में घटिताई ते कमु कयो पियो वञे। पाकिस्तान किसी अदालत को ये इख्तियार नहीं देता वो गुस्से में जो उसके दिल में आए वो कह दे। वो कहे कि अगर ये काम अभी इस तरह ना हुआ तो मैं वज़ीर आज़म को यहाँ पे बिठा दूंगा, मैं काबीना को यहाँ, वो 25 करोड़ लोगों के नुमाइंदे हैं। आइन के आर्टिकल 248 में उन्हें इम्यूनिटी लिखी हुई है। बड़ा क्लैरिटी के साथ आइन का आर्टिकल कहता है कि जी उनको उनके ऑफिशियल फंक्शंस में आप बुला के नहीं जवाब दे कर सकते। ये क्या तरीका है अदालत करने का? आप करें, आप अपने फैसलों के जरिए जो हुक्म जारी करना चाहते हैं वो जरूर करें। ये शर्त तो नहीं है कि सामने सारी काबीना को बिठा के करना है या वजीर आजम को बिठा के या सारे सेक्रेटरीज को काम छुड़वा के 8-8 घंटे आपने वहां पे बिठा देना है। ॿिए पासे FBR नॉन फाइलर्स जूं सिमूं बंदि करण वारो अमल शुरू करे छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त 9000 खां वधीक सिमूं बंदि कई वयूं आहिनि। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू नॉन फाइलर्स जूं सिमूं बंदि करण वारो अमल शुरू करे छॾियो आहे। FBR जे तर्जुमान जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं 9100 नॉन फाइलर्स जूं सिमूं बंदि कयूं वयूं आहिनि। तर्जुमान मूजिबि नॉन फाइलर्स बाबति रोज़ानो जी बुनियाद ते डेटा टेलीकॉम कंपनियुनि खे ॾिनी पई वञे। तर्जुमान जो चवणु हुयो त FBR 5 लख खां वधीक नॉन फाइलर्स जी निशानदी करे वरिती आहे। तर्जुमान मूजिबि FBR 5 लख खां वधीक नॉन फाइलर्स जी निशानदी करे वरिती आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ पार्टी अॻवान रऊफ़ हसन ते हमले जी जांच जुडिशल कमीशन खां मुतालबो करण जो मुतालबो करे रहियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे PTI अॻवान उमर अयूब चयो त रऊफ़ हसन ते ब्लेड खणी हमलो करे साजी रग कटण लाइ कयो वियो हो। खेसि अल्लाह साईं बचाए वरितो, न त को वॾो हादसो थियण वञी रहियो हो। PTI अॻवान रऊफ़ हसन चयो त को ॿुधाईंदो त संदसि साथियुनि सां अहिड़ो ज़ुल्म कहिड़े कानून तहत कयो वियो। रऊफ़ हसन चयो त 2 सालनि में संदसि पार्टी सां जेको कुझु थियो इहो अहिड़ो कंहिं हिसाब न थियो। मीडिया जी आवाज़ खे दॿाए वियो, इदारनि जी तज़लील कई वई। जॾहिं खां हुकूमत वई आहे तॾहिं खां मथां बेइंतिहा ज़ुल्म कया वञनि था। हुन चयो त रियासत सां जेको कुझु थिए पियो उन अॻियां संदसि ज़ख़्म कुझु बि नाहिनि। वफ़ाक़ी हुकूमत किर्गिस्तान में शागिर्दनि ते हमले जे मामले में इंक्वायरी कमेटी ठाहिण जो ऐलान करे छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसाक डार चयो आहे त ही फैक्ट फाइंडिंग कमेटी हूंदी जंहिं जो नोटिफिकेशन अॼु ई जारी कयो वेंदो। कमेटी 2 हफ़्तनि जे अंदरि रिपोर्ट पेश कंदी। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार जो चवणु हुयो त आस्ताना में शिंघाई सहकार तंज़ीम इजलास खां पोइ किर्गिस्तान जे परॾेही वज़ीर सां मुलाक़ात करे पाकिस्तानी शागिर्दनि जे मामले ते ॻाल्हायो, जंहिं ख़ातिरी कराई आहे त ॻणती करण जी ॻाल्हि बि नाहे। 3 शागिर्दनि मां 2 खे इलाज खां पोइ अस्पताल मां डिस्चार्ज कयो वियो आहे। इसाक डार वधीक चयो त बिश्केक वाक़े में हालतूं मुकमल तौर ते मामूल ते अची वयूं आहिनि। बिश्केक मां 3233 शागिर्द पाकिस्तान पहुची चुका आहे। ISPR जो चवणु आहे त केतिरे ई अरसे खां अफ़गान सरज़मीन तां पाकिस्तान में दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। ISPR पारां जारी कयल बयान में चयो आहे त अफ़गानिस्तान मां दहशतगर्द पाक अफ़गान सरहद जे ज़रिए मुदाख़लत जी कोशिश करे रहिया आहिनि। अफ़गानिस्तान जी धरतीअ तां दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु आम शहरनि खे बि निशानो बणाइनि था। ISPR मूजिबि पाक अफ़गान सरहद खां सवाइ सिक्योरिटी फोर्सिस बलूचिस्तान जे इलाइक़े संबाज़ह में 21 अप्रैल खां मुख़्तलिफ़ ऑपरेशन कया। 1 महीने जे दौरान सिक्योरिटी फोर्सिस 29 दहशतगर्दनि खे जहनम रवानो कयो। ISPR जे मूजिबि उन्हनि इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन में 14 मई ते मेजर बाबर खान बि शहादत माणी हुई। सिक्योरिटी फोर्सिस सरहदुनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ पुरज़म आहिनि। अबूरी अफ़गान हुकूमत खे असराइते बॉर्डर मैनेजमेंट यकीनी बणाइण लाइ केतिराई भेरा चयो वियो आहे। उमेद आहे त अबूरी अफ़गान हुकूमत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कंदी। इहा बि उमेद आहे त अफ़गान हुकूमत पाकिस्तान मुखालिफ़ दहशतगर्द कार्रवाइनि लाइ पंहिंजी ज़मीन इस्तेमालु थियण न ॾींदी। पासे अवा खे ॿुधाईंदा हलो, सिंध सरकार एक्साइज़ खाते में रैपिड रिस्पॉन्स यूनिट क़ाइमु करे वरितो। रैपिड रेस्पॉन्स यूनिट हफ़्ते जा 7 ॾींहं 24 कलाक कमु कंदो रहंदो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त मंशियात ख़िलाफ़ कोशिशुनि खे मज़बूत बणाइण ऐं टैक्स ओगाड़ी जे तरीक़ेकार खे बहितर बणाइण लाइ पुरुमीद आहियूं। इतलात ट्रांसपोर्ट एक्साइज टैक्सेशन ऐं नार्कोटिक्स कंट्रोल वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते एक्साइज खाते में रैपिड रेस्पॉन्स यूनिट क़ाइमु कयो वियो आहे। डायरेक्टर जनरल एक्साइज जी ऑफिस में रैपिड रेस्पॉन्स यूनिट जी ऑफिस क़ाइमु कई वई आहे। रैपिड रेस्पॉन्स यूनिट हफ़्ते जा 7 ॾींहं 24 कलाक कमु कंदो। एक्साइज खाते जो रैपिड रेस्पॉन्स यूनिट मंशियात ख़िलाफ़ कार्रवाइनि खे यकीनी बणाईंदो। DG एक्साइज रैपिड रेस्पॉन्स यूनिट जी सरबराही कंदो।
सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून जी हिदायतुनि ते टैक्स ओगाड़ियुनि जो हदफ़ पूरो करण लाइ एक्साइज़ ऑफिसरनि जे हर क़िस्म जी मोकल मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। जॾहिं एक्साइज़ ऑफिसरनि जे कम जे वक़्त में बि वाध कई वई आहे, जंहिं तहत एक्साइज़ ऑफिसर हफ़्ते जा 7 ॾींहं कमु कंदा, संदन मोकलूं पिणु बंदि कयूं वयूं आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त हुकूमत मंशियात ख़िलाफ़ पंहिंजनि कोशिशुनि खे मज़बूत ऐं टैक्स ओगाड़ी जे तरीक़ेकार खे बहितर बणाइण लाइ पुरज़म आहे। रैपिड रेस्पॉन्स यूनिट जो क़याम हदफ़नि जी हासिलात ॾांहुं हिकु अहम क़दम आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त 24 कलाक कमु करण सां रैपिड रेस्पॉन्स यूनिट मंशियात ख़िलाफ़ तेज़ ऐं असराती कार्रवाई खे यकीनी बणाईंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून जी हिदायतुनि ते सिंध जे गादी वारे शहर कराची में अनरजिस्टर्ड ऐं टैक्स न पियारींदड़ गाॾियुनि जी चेकिंग मुहिम जारी आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे शहज़ाद चलबाड़ी। जी शहज़ाद। जी बिल्कुल, असां हिन वक्त मौजूद आहियूं क्लिफ्टन जे 2 तलवार जे वेझो। और हिते तव्हां ॾिसी सघो था हिते कैंपेन हली रही आहे एक्साइज़ डिपार्टमेंट पारां जेके अनरजिस्टर्ड गाॾियूं आहिनि ऐं जेके टैक्स डिफॉल्टर गाॾियूं आहिनि उन्हनि जी जेका सो चेकिन हली रही आहे ऐं टैक्स जेके ऑनलाइन तोड़े कैश में जमा कया पिया वञनि। वाज़े रहे त सिंध जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जेके एक्साइज़ एंड टैक्सेशन तोड़े इतलात जा वज़ीर आहिनि उन्हनि जी हिदायतनि ते इहा कैंपेन जारी आहे। हिन वक़्तु असां ॻाल्हाईंदासीं जेके हिते ऑफिसर आहिनि इन कैंपेन में हिसो वठी जेके गाॾियुनि खे रोके ऐं चेक कनि पिया ऐं टैक्सनि जी ओगाड़ी कनि पिया, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उहे छा था चवनि। साईं, अॼु तक़रीबन 200-250 गाॾियूं असां हिते रोकियूं, चेक कयूं आहिनि, जिन में तक़रीबन 48 खां 50 गाॾियुनि जा चालान कया आहिनि जेके डिफॉल्टर हुयूं। ऐं असांजो कमु अञा ताईं हले पियो। 9 वॻे ताईं असांजी ड्यूटी आहे हिते 2 तलवार ते, त इहो 9 वॻे ताईं उमेदु आहे त अञा कुझु चालान वधीक बि कंदासीं डिफॉल्टर गाॾियुनि जा। ऑनलाइन जी सहूलियत आहे, बिल्कुलु आहे असां वटि। ऑनलाइन जेकॾहिं को करणु चाहे थो टैक्स हिते पे त उहो करे सघे थो। बिल्कुलु अॼु असां तक़रीबन 500 चालान कया आहिनि ऐं तक़रीबन 200 गाॾियूं असां चेक कयूं आहिनि। इन सभिनी असां ऑनलाइन चेक कंदा आहियूं ऐं जेको माण्हू हिते ई ऑनलाइन जी फैसिलिटी आहे जेको हिते जमा करणु चाहे थो टैक्स जो हथो हथ पंहिंजो टैक्स जमा थियो थो वञे। ऐं हीअ कैंपेन जेका असांजी 30 जून ताईं असांजी हलंदी। असां जेको आहे तक़रीबन 1 लख खां वधीक जिन्हनि ऑनलाइन जमा कराए विया आहिनि ऐं कुझु जा असां चालान कया आहिनि, उन जो तक़रीबन 4-5 लख खां वधीक जो आहे टैक्स आहे। इन मौके ते गाॾियुनि जा टैक्स न पियारींदड़ गाॾियुनि जे मालिकनि भी आवाज़ टीवी सां पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कयो। मैं जाके उन्होंने कहा कि ऑफिस आ जाएं, वहाँ भर देंगे। और इनका बिहेवियर बहुत अच्छा है माशाल्लाह, बहुत मजा आया बात करते हुए। जज़ाकल्लाह, अल्लाह खुश रखे इनको। मुझे आइडिया नहीं था, पहले मेरे कभी भी ये नहीं हुआ। यहाँ पे मैं नया आया हूँ असल में, इसलिए थोड़ा लेट हो गया। सही है, वो तो मैंने चालान नहीं भरा, ऑब्वियसली फाइन तो होगा, जो भी टैक्स नहीं भरा या जो भी है। जी तव्हां एक्साइज़ जे ऑफिसरनि जी ॻाल्हि ॿुधी तो उन्हनि जो चवणु हुयो त अॼु 200 खां 250 गाॾियूं रोकी वियूं आहिनि जिन्हनि जो टैक्स रहियल हुयो, उन्हनि जा टैक्स हिते वसूल कया विया आहिनि ऐं उनखां अलावा जेके अनरजिस्टर्ड गाॾियूं उन्हनि खे चालान पिणु कयो वियो आहे। ऐं अॼु वारी कैंपेन में तक़रीबन टैक्स जी ओगाड़ी जेका आहे सो उहा 2.5 खां 3 लख ताईं ओगाड़ी कई वई आहे। कैमरामैन जावेद अहमद सां गॾु शहज़ाद जलबानी, आवाज़ टीवी, कराची। सिंध जे तवनाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सोलर ते टैक्स न लॻाइण जी ख़ातिरी कराई आहे। नासिर हुसैन शाह जी सिंध असेंबली खे खिताब जो तफ़सील हिन रिपोर्ट में। वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त सोलर ते टैक्स जे हवाले सां सिंध हुकूमत जी ॻणतीअ बाद वफ़ाक़ टैक्स न लॻाइण जी ख़ातिरी कराई आहे। सिंध असेंबली में मुखालिफ़ धिर जे सवालनि जा जवाब ॾींदे सिंध जे तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त बिजलीअ जी चोरीअ ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं। हुन चयो जेको बिल अदा करे रहियो आहे उन जो कड़ो ॾोह आहे। माण्हू महांगाई में बिल अदा करे रहिया आहिनि, हुननि सां ज़्यादती न थियणु घुरिजे। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणो त के इलेक्ट्रिक जी बदमाशी ख़तमु करण लाइ अवां जे मदद घुरिजे। बिजली नथी अचे ऐं बिल बि वधीक अचनि था। नासिर हुसैन शाह चयो त के इलेक्ट्रिक खे टेक ओवर नथा करे सघूं, हर शइ जो तरीक़ो हूंदो आहे। सख़्त गर्मीअ दौरान लोड शेडिंग में का फोतगी थी त के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ FIR थींदी। हुन चयो पाकिस्तान पीपल्स पार्टी सदाईं अवाम खे रोज़गार ॾियण जी ॻाल्हि कंदी आहे। अवां स्टे ऑर्डर वरितो आहे, जेकी नौकरियूं मिलणियूं हुयूं उहे रुकती वियूं आहिनि। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणो त अदालतुनि मां पुर उमेद आहियूं नौकरियूं सर्विस रूल तहत ॾिनियूं वेंदियूं।
बेबासे सिंध जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त ज़ख़्मी सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी खे एयर एम्बुलेंस ज़रिए कराची मुंतक़िल कयो वियो आहे। सहाफ़ी जे इलाज जो समूरो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी। हिकु बयान में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी खे आगा ख़ान अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। संदसि चवणु हुयो त सिंध जे वॾे वज़ीर हिदायत कई आहे त सहाफ़ी जे इलाज जो समूरो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर ज़ख़्मी सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ कई। मीरपुर माथिले में सीनियर सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी ते हमले ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कलम धड़नि सियासी समाजी धुरियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मीरपुर माथिले में सहाफ़ी नसरुल्ला ते हमलो करे खेस ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि पारां असद पिताफ़ी, ताज टांवरी, बरकत बलूच, लतीफ़ बसीर, आमिर चन्नू, सैयद अशरफ, शाह बुखारी, मुश्ताक मीरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कंदकूट सहाफ़ियुनि पारां सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी मथां हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ राजा गोपी चंद, अली हसन मलिक, मसूद आलिम सूमरो, बका मोहम्मद बंगवार, अहमद अली मुग़ल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। खानपुर महर में भी सहाफ़ियुनि पारां नसरुल्ला गडाड़ी ते हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ अज़ीम सियाल, मेहर महर, काज़ी खादिम, यासीन मीरानी, खान मोहम्मद पिताफ़ी, शबीर सियाल, वहीद गडाड़ी, सिरचंद कपूर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ॿाॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हांसेदाबाद से ठारजा ऐं ॿियनि शहरनि में सहाफ़ियुनि पारां सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी ते हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त हक़ सच लिखण ते नसरुल्ला गडाड़ी मथां हमलो करे खेसि गोलियूं हणी मरणी कयो वियो। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ज़ख़्मी सहाफ़ी जो कराची जी अस्पताल मां इलाज करायो वञे। ॿिए पासे सूबाई वज़ीरनि सैयद नासिर हुसैन शाह, सईद गनी, ज़ुल्फ़कार शाह ईरानी कौंसल जनरल सां मुलाक़ात करे सदर इब्राहिम रईसी जे लाॾाणे ते ताज़ियत कई। सूबाई वज़ीरनि सैयद नासिर हुसैन शाह, सईद गनी ऐं ज़ुल्फ़कार शाह कराची में ईरानी कौंसलेट पहुची ईरानी कौंसल जनरल हसन नूरीन सां मुलाक़ात कई। सूबाई वज़ीरनि ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं ॿियनि जे लाॾाणे ते ईरानी कौंसल जनरल सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयो। सूबाई वज़ीरनि चयो त हू ॾुख जी हिन घड़ी में शहीदनि जे सोगवार ख़ानदाननि ऐं ईरानी अवाम सां गॾु आहिनि। ॿिए पासे अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, दुबई में सैटेलाइट टेक्नोलॉजी में इस्तेमालु थींदड़ शयुनि जी नुमाइश कई वई, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे इसाक सुमरो। दुबई में केबल सैटेलाइट जे नाले सां नुमाइश जो आगाज़। दुबई जे वर्ल्ड ट्रेड सेंटर में थींदड़ ही नुमाइश जेका दुनिया जे मीडिया ब्रॉडकास्ट जे हिसाब सां नंबर 1 मञी वेंदी आहे। हिन साल बि कैपसेट में 1800 खां वधीक रजिस्ट्रेशन थी, जंहिंमें 450 कंपनियुनि पंहिंजा स्टॉल हुया, 7000 खां वधीक ब्रांड ॾेखारिया विया, 120 मुल्कनि में 150 खां वधीक स्पीकरनि शिरकत कई। हिन कैपसेट खे जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ऑडियो वीडियो, केबल डिकोडर्स, लाइव जी सॉफ्टवेयर ब्रांड सां सजायो वियो आहे। प्री प्रोडक्शन खां वेंदे पोस्ट प्रोडक्शन ताईं सॼी पुर्ज़नि जी नुमाइश कई वई। कैपसेट में पाकिस्तान खां पिणु काफ़ी प्रोफेशनल्स आया ऐं पंहिंजी महारत ऐं प्रोडक्ट जी नुमाइश लाइ पिणु अॻियां नज़र आया। काफ़ी तो विजिट वीज़ा ते अची जदीद टेक्नोलॉजी ॼाण हासिल करण में मसरूफ़ हुआ। यहाँ पर चीज़ें बहुत सारी एक्सप्लोर की हैं, ब्रॉडकास्ट के हवाले से, सैटेलाइट के हवाले से, ऑटोमेशन हैं, कैमरेज हैं, नई टेक्नोलॉजीज हैं, IP बेस्ड सोल्यूशंस हैं, वर्चुअल्स हैं, बहुत सारे ट्रैकिंग हेड्स वगैरह हो गए, ऑटोमेशन हो गई, मैन सोल्यूशंस हैं। I'm in solutions, so I have a good overview of a lot of products. So I look at MAM, look at playout, look at networks. वर्ल्ड ट्रेड सेंटर में इन मचंदड़ मीडिया जे मेले में काफ़ी मुल्कनि खां ब्रॉडकास्ट कंपनी पंहिंजा सॉफ्टवेयर पिणु अची सेल कया। Well, we are 20 some years old now company with 20,000 customers worldwide using the technologies. This stays so long so good because we are involving in creating next generations and meeting the customer demands. ग्लास वैली की टेक्नोलॉजी को पाकिस्तान में जितना ज़्यादा प्रमोट कर सकते हैं, जितना ज़्यादा ला सकते हैं, वो लेकर आए। Basically, audio electronic equipment for radio and also for television. We have different lines here in our booth in the PD29 in CAPSA 2024. बहुत ही प्रोफेशनल ज़्यादा रेंज है इन सैटेलाइट सर्विसेज की। प्रोफेशनल सर्विसेज हम ऑफर कर रहे हैं, उसके अलावा हम नॉक सर्विसेज ऑफर कर रहे हैं, इंफ्रास्ट्रक्चर शेयरिंग सर्विसेज ऑफर कर रहे हैं। ये वो तमाम सर्विसेज हैं जो हम अब पाकिस्तान से बाहर की मार्केट को भी ऑफर कर रहे हैं। हिन क़िस्म जा इवेंट दुबई में काफ़ी अरसे खां थींदा रहनि था। ही कैपसेट भी 30 सालनि खां जारी आहे। अहिड़ा टेक्नोलॉजी बाबति ॼाण ॾींदड़ प्रोग्राम थींदा रहनि त दुनिया में मीडिया बाबति वधीक ॼाण मुहैया कई वञे। इसाक सुमरो, आवाज़ TV, दुबई।
दुनिया से 3 मुल्कन फ़लस्तीन के आज़ाद रियासत तौर तस्लीम करण जो फ़ैसिलो करे वरितो। नॉर्वे, आयरलैंड ऐं स्पेन फ़लस्तीन के आज़ाद रियासत तौर तस्लीम करण जो फ़ैसिलो कयो। टिनी मुल्कन तरफ़ा फ़लस्तीन के आज़ाद रियासत तौर तस्लीम करण वारे फ़ैसिले जो बाज़ाब्ता तौर ऐलान 28 मई ते कयो वेंदो। स्पेन जे वज़ीर आज़म पार्लियामेंट में फ़लस्तीनी रियासत के तस्लीम करण जो ऐलान करे छॾियो। स्पेन जे पार्लियामेंट मेंबरन पारां ताड़ियूं वॼाए ऐलान जी आजिया कई। रूस नॉन स्ट्रेटेजिक न्यूक्लियर हथियार तैयार ऐं इस्तेमाल करण जूं अमली मशक़ूं शुरू करे छॾियूं। रूसी बचाव वारी वज़ारत मूजिब इहो मशक़ुनि जो पहिरियों मरहलो आहे जेको सदरन मिलिट्री डिस्ट्रिक्ट में कयो पियो वञे। रूसी फ़ौज पारां जारी कयल बयान में चयो पियो आहे त नॉन स्ट्रेटेजिक न्यूक्लियर हथियार तैयार ऐं इस्तेमाल करण जूं इहे अमली मशक़ूं रूसी फेडरेशन जे हथियारबंद फ़ौज जे सुप्रीम कमांडर इन चीफ जे हुक्मनि ते कयूं पियूं वञनि। रूसी मीडिया मूजिब सदरन मिलिट्री डिस्ट्रिक्ट सां तालुक़ रखंदड़ मीज़ाइल फॉर्मेशन जा अहलकार जंग में इस्कंदर टेक्निकल मीज़ाइल निज़ाम लाइ ख़ासि हथियार हासिल करण लॉन्च व्हीकल्स खे उन सां लेस करण ऐं पोइ उनखे ॻुझे अंदाज़ सां अहिड़े हंध ताईं पहुचाइण जी प्रैक्टिस करे रहिया आहिनि जितां मीज़ाइल लॉन्च थियणा हुजनि। ॿिए पासे मां खे ॿुधाईंदा हलो त T20 क्रिकेट वर्ल्ड कप खां पहिरियां ई तारीख़ जो वॾो अपसेट थी वियो आहे। अमेरिका सीरीज़ जी पहिरीं इंटरनेशनल मैच में बांग्लादेश के 5 विकेटुनि तां हाराए छॾियो। ICC जी T20 टॉप 10 रैंकिंग टीम खिलाफ़ अमेरिका जी पहिरीं कामयाबी आहे। ह्यूस्टन में खेॾियल मैच में बांग्लादेश पहिरियां बैटिंग कंदे 6 विकेटुनि जे नुक़सान ते 153 रन स्कोर कया। तौहीद 58 रन जी इनिंग्स खेॾी नुमाया रहियो जॾहिं त मोहम्मद रियाज़ 31, सुमिया सरकार 20, लैटन दास 14 ऐं शकीब उल हसन 6 रन्स ठाहे आउट थिया। अमेरिका 154 रन जो हदफ़ 5 विकेटुनि जे नुक़सान ते 3 बॉल पहिरियां हासिल करे बांग्लादेश खिलाफ़ कामयाबी माणे वरिती। हरमीत सिंह 33 रन जी शानदार इनिंग्स खेॾी कामयाबी में अहम किरदारु अदा कयो। कॉरी एंडरसन 34 ऐं स्टीवन टेलर 28 रन ठाहियूं।